आईसीसी जो अहम वर्चुअल इजलास अॼु थियण जो इम्कान। बांग्लादेश क्रिकेट बोर्ड जो सरबराह अमीनुल इस्लाम पाकिस्तान पहुची वियो। पीसीबी ऐं आईसीसी हंगामी इजलास में शिरकत कंदो। पीसीबी ऐं बीसीबी जा सरबराह आईसीसी जी वर्चुअल इजलास में शरीक थींदा। अहम फ़ैसिले जो इम्कान। अमीनुल इस्लाम पीसीबी चेयरमैन मोहसिन नकवी सां मुलाक़ात कंदो। ज़रियनि मूजिब बीसीबी सदर अमीनुल इस्लाम इजलास में शिरकत खां शाम जो ढाका रवानो थींदो। सखर में शादी की खुशी में हवाई फायरिंग। एक जणो मारिजी वियो, एक ज़ख़्मी। बी सेक्शन थाने के हद बंदर रोड वाले इलाके में शादी की खुशी में हवाई फायरिंग कई वई। फायरिंग के नतीजे में एक जणो हाफ़िज़ रऊफ़ गोली लगण सबब मारिजी वियो, एक जणो ज़ख़्मी थी वियो। ईरानी परे वज़ीर अब्बास इराक़ची जी कतरी वज़ीर अज़म शेख मोहम्मद बिन अब्दुर्रहमान बिन जासिम अल सानी सां मुलाक़ात। ख़िते में वधंदड़ छिकटाण के घटाइण लाइ जारी कोशिशुनि ते ख़्यालनि जी रेवट। अरब मीडिया मूजिब कतरी वज़ीर अज़म मस्कत में अमरीका ऐं ईरान विच में थियल ॻाल्हियुनि जी आजियां कई। कतरी वज़ीर अज़म ईरान के सिफ़ारती ज़रियनि सां इख़्तिलाफ़ ख़त्म करण लाइ दोस्त मुल्कनि सां गॾिजी हम आहंगी जारी रखण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। ग़ज़ा बोर्ड ऑफ पीस की पहिरीं गॾिजाणी 19 फरवरी ते थींदी। गॾिजाणी लाइ अमरीका में तैयारी शुरू। मेंबरनि खे दावतनामा उमाणिया विया। अमरीकी मीडिया मूजिब सदर डोनाल्ड ट्रंप बोर्ड मेंबरनि ऐं ग़ज़ा एग्ज़ीक्यूटिव कमेटी मेंबरनि जी वाशिंगटन जे यूएस इंस्टीट्यूट ऑफ पीस में मेज़बानी कंदो। 25 मुल्कनि ग़ज़ा बोर्ड ऑफ पीस में शमूलियत इख्तियार कई आहे। सदर ट्रंप बोर्ड जे चेयरमैन आहे। बरतानिया, फ्रांस ऐं नॉर्वे समेत अहम यूरोपी मुल्कनि बोर्ड के गॾियल क़ौम जी हैसियत चैलेंज करण जे बराबर करार ॾींदे उन में शामिल थियण खां इनकार कयो। सेवन में लाल शहबाज कलंदर के उर्स जूं तकरीबूं ॿिए ॾींहुं बि जारी। दरगाह कलंदर जे सिक्योरिटी इंतहाई सख़्त। शहर के दाख़िली ख़ारजी रस्तनि ते पुलिस रेंजर जा जवान मुक़रर। शहर के ड्रोन कैमराउनि ज़रिए निगरानी कई पई वञे। अॼु शाम शहबाज ऑडिटोरियम में अदबी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वेंदी। शहबाज कलंदर की ज़िंदगी ते रोशनी विधी वेंदी। मेला ग्राउंड ते सिंध सक़ाफ़ती रांदि मल जा मुक़ाबला थींदा। मुल्क की कुंड कुर्छ मां मल पहलवान शिरकत कंदा।
ऐं बलोचिस्तान जे 19 ज़िलनि में अॼु हल्की बरसाति जी अॻकथी। चमन, पशीन, किला अब्दुल्ला, किला सैफुल्ला ऐं ज़ियारत में हल्की बर्फ़बारी जो इम्कान। केपी जे अक्सर ज़िलनि में अॼु खां अंगारे ताईं मींहुं ऐं जबलनि में बर्फ़बारी जी अॻकथी। बरसाति ऐं बर्फ़बारी जे करे नारान, कागान, कालाम ऐं चित्राल जे मथां इलाइक़नि में रोड बंदि थियण ऐं लुड़ी वञण जी वार्निंग। मौसमियात खाते कराची में जुज़वी तौरु झोड़ारी मौसम ऐं कुझु हंधनि ते कण कण जी अॻकथी कई आहे।